ख़ुसूसियत सां दुखन में, तकलीफ़न में, परेशानियुनि में जॾहिं माण्हू जा पंहिंजा भी साथ छॾींदा वञनि त उन वक़्त में कहिड़े तरीक़े सां अल्लाह जल जलालहू ते भरवसो करे ऐं पंहिंजे रब जल जलालहू खां मदद वठे, सब्र करे, नमाज में कोशिश करे। हजरत इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जन अमली तौर ते असांखे जिंदगी गुजारण सेखारियो आहे। हक़ ऐं सच ते हलण ऐं हक़ जो साथ ॾियण, हर ज़ुल्म, हर ॾाढ, हर ख़राबी के मुकाबले में मजबूत थी बीही रहन। हजरत इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जन असांखे सॼी ज़िंदगी पर ख़ुसूसियत सां करबला मुअल्ला जी मुख्तसर 10 ॾींहनि वारी ज़िंदगी में पूरी इंसानियत के अजीम सबक ॾेई वया है। ये अहिड़ो इस्लाम के बुलंद करे वया, ईमान के अहिड़ो बुलंद करे वया, ईमान जो पाड़ू मुसलमानन जे दिलनि जे अंदर अहिड़ियूं त मजबूत करे वया जो रहंदी दुनिया ताईं केतिरा भी ज़ुल्म जा तूफ़ान अचनि, ॾाढई जा तूफ़ान अचनि, हत्ता के दज्जाल जो तूफ़ान अचे तॾहिं भी इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु वारो किरदार मुसलमानन जे लाइ मशअल राह हिदायत आहे। असां फ़कीर आहियूं, फ़कीरी ॿोली ॿोलियां। असां फ़कीरनि जे सभिनी जे सीने जे अंदर, दिलनि जे अंदर, सभिनी जे वजूद जे अंदर हिकु हुसैन जो मिसाल भी आहे त हिकिड़ो यजीद जो मिसाल भी आहे। हुसैन जो मिसाल रूह आहे, यजीद जो मिसाल नफ्स आहे। ये दुनिया करबला है। यजीद चाहे तो, नफ्स चाहे तो, ही फकीर ही इंसान मुंहिंजो मुती थिए, फरमान बरदार थिए। जॾहिं मुंहिंजो फरमान बरदार थी वियो तो पोइ मां हिन खां कहिड़ा भी ज़ुल्म करायां, ॾोह करायां, गुनाह करायां या पाण गुनाह कयां, हिनजे कहिड़े भी उज़्वे खां गुनाह करायां त ही ख़ामोश हूंदो, ही रंडक न विझंदो। लेकिन रूह जेको मौला हुसैन जी मिसाल मां अर्ज़ कयो आहे, ही समझण जो मिसाल आहे, न त मौला हुसैन बेमिसाल आहे। छोजो इंसान जो वजूद जहान असगर आहे, ही दुनिया जहान अकबर आहे। जेको कुछ दुनिया के अंदर आ सॼो इंसान जो वजूद के अंदर मौजूद आहे। तुझे वजूद में हुसैन भी आहे, यजीद भी आहे, करबला भी आहे, शिमिर भी आहे। तुझे वजूद के अंदर सब कुछ मौजूद आहे। तोड़े खड़ी हुसैन अकेलो आहे।
लेकिन जॾहिं हुसैन हक़ ते आहे पोइ जीत हमेशा हुसैन आली मक़ाम जी ई आहे। फ़क़ीरो जॾहिं पंहिंजे रूह खे असां मज़बूत कंदासीं, असां रूह खे ताक़त ॾींदासीं, रूह जी ताक़त जे लाइ अल्लाह जो इस्म आहे, रसूलुल्लाह जो इश्क आहे, उनजी ग़िज़ा महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत पाक आहे। असां जॾहिं सुन्नत ते अमल कंदासीं, अल्लाह सुब्हानहू व तआला जो ज़िक्र कंदासीं, हुज़ूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इश्क लॻाईंदासीं, मोहब्बत कंदासीं, त पोइ असांजे रूह में ताक़त पैदा थी वेंदी। जॾहिं रूह में कुव्वत पैदा थी वई त इहो हिकिड़ो ई यज़ीद नफ्स सां मुक़ाबिले जे लाइ काफ़ी आहे। ऐं उहा जंग असांजे दिल जे अंदरि, वजूद जे अंदरि हली रही आहे। असांजो नफ्स असांखे बुराई जे तरफ़ सॾे रहियो आहे, ख़राबी जे तरफ़ सॾे रहियो आहे, लेकिन दिल जे वजूद जे अंदरि जेको रूह मौजूद आहे सो अल्लाह जे तरफ़ असांखे सॾे रहियो आहे। हुसैनियत भी वजूद में आहे, यज़ीदियत भी वजूद में आहे। पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे त तूं हुसैन खे वोट करी या यज़ीद खे वोट करी, इहो इख्तियार तोखे आहे। वहदैनाहुन नजदैन, अल्लाह सुब्हानहू व तआला फरमात असां ॿई रस्ता इंसान खे ॾेखारे छॾिया आहिनि, लेकिन तुंहिंजो कामिल मुर्शिद, तुंहिंजो रहबर मुर्शिद, तुंहिंजो मुरब्बी मुर्शिद तोखे हुसैन आली मक़ाम जे तरफ़ सॾे रहियो आहे, तोखे रूह जे तरफ़ सॾे रहियो आहे, तोखे अल्लाह जे तरफ़ तरबियत करे रहियो आहे। ऐं यादि रखिजे, जेसीं ताईं मुर्शिद जे फरमान में रहंदे त यज़ीद जे वेझो ई न वेंदे, यज़ीद तुंहिंजो पासो ई न वठी सघंदो, नफ्स तोखे गुमराह ई न करे सघंदो। पर जॾहिं तूं मुर्शिद खां मुंहुं मोड़ींदे, लेकिन पोइ बि मुर्शिद कामिल जेको आहे तंहिं वक़्त में बि फ़क़ीर जी रहबरी रहनुमाई फरमाईंदो आहे। अल्लाह से अवां खे आबाद करे, शाद रखे। अल्लाह करीम जल जलालहू मोमिनन खे सॼो आहे, ऐ ईमान वारो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ ईमान वारो, इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह, मदद वठो सब्र सां ऐं निमाज़ सां। निमाज़ सां ऐं सब्र सां मदद वठो। मदद करण वारो अल्लाह आहे। अल्लाह ताला ज़रियो ॾसियो आहे, वसीलो ॾसियो आहे। मुंहिंजी मदद तव्हांखे खपे थी त पोइ सब्र कयो, मुंहिंजी मदद तव्हांखे खपे थी त निमाज़ पढ़ो। छो? अल्लाह सुब्हानहू व तआला इरशाद फरमायो, इन्नल्लाह मअस साबिरीन, बेशक अल्लाह तबारक व तआला सब्र वारन साण गॾु आहे। सब्र वारन सां अल्लाह गॾु आहे, बेसब्रन सां रब फरमाईंदो आहे न। सब्र वारन सां हुअं त अल्लाह जल जलालो जो इल्म, उन्ही जी कुदरत सभिनी साण गॾु आहे। वहुव मअकुम ऐनमा कुंतुम,
हुओ अल्लाह तव्हां साण गॾा अवां खणी काथे बि हुजो जहिड़ी बि जाइ ते हुजो अल्लाह खां परे न आयो पर ख़ुसूसियत सां मदद करण जे हवाले सां दुआऊं क़बूल करण जे हवाले सां पनाह ॾियण जे हवाले सां रब करीम जल जलालो फरमायो त मां सब्र वारनि साण गॾु हूंदो आहियां। हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जन मदीनतुल मुनव्वरह खां हिजरत फरमाई मक्के पाक जे तरफ़। पोइ मक्के पाक खां वरी करबला मुअल्ला जे तरफ़। मक्के पाक खां जेका हिजरत फरमायूं सो यजीद जे माण्हुनि हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन खां यजीद जे लाइ बैयत ते ज़ोर पे ॾिनो मजबूर करण जी कोशिश में हुआ त इमाम आली मक़ाम कहिड़ी बि तरह यज़ीद जी बैयत जी माना है आम लफ़्ज़न में चवां वोट यज़ीद के वोट करे त ही वाकई भी मसनद खिलाफत या बादशाही जो मुसलमान जे बादशाह थियण जो लाइक आहे। हज़रत इमाम आली मक़ाम इन शइ जो इनकार कयो त यज़ीद मुसलमान जे बादशाह थियण जो लाइक ई न आहे। पाण इनकार कयूं यज़ीद जे पुछड़े कमनि जे करे साईं जे मथां सख़्ती कई पई वञे ज़बरदस्ती कई पई वञे। हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जन ॾिठो ही ख़ामख़ा असांखे तंग करे रहिया आहिनि भलो आहे त असां हिननि खां परे थी हलिया वञूं। वो पाण मदीनतुल मुनव्वरह मां हिजरत करे विया सिर्फ़ इन्ही जे लाइ करबला वञण जे लाइ न कूफे वञण जे लाइ न सिर्फ़ इन्ही जे लाइ त असांखे तंग करे रहिया आहिनि त यज़ीद जी बैयत कयूं असांखे बैयत करणी न आहे। सिर्फ़ इमाम अली मक़ाम न बल्कि कई सहाबा इकराम रिदवानुल्लाह तआला अलैहिम अजमाइन हिजरतूं करे हलिया विया हुआ। मक्के पाक में पहुता उते काफ़ी सारा सहाबी सगोरा मौजूद हुआ ऐं मक्के में हज़रत अब्दुल्लाह बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन जो असर रसूख हुओ जंहिंजे करे उते यज़ीदी के तंग न पिया कनि। इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन भी मक्के पाक में अचे कुछ महीना रही पिया। इन्हीअ दौरान हज़रत इमाम अली मक़ाम जे तरफ़ कूफे जे माण्हुनि खां ख़त ईंदा रहिया अटकलूं कयूं त इमाम अली मक़ाम खे पाण ॾे घुरायूं पोइ हिते मजबूर करे साईं खां बैयत वठूं। साईं ॾे ख़त ईंदा रहिया तव्हां असां ॾे अचो तव्हांखे असां पंहिंजो इमाम मञींदासीं तव्हांखे पंहिंजो बादशाह मञींदासीं तव्हांखे पंहिंजो अॻवान रहबर था मञूं। असां यज़ीद जूं बैयतूं तोड़े छॾियूं आहिनि असां खे उहो बादशाह न खपे तव्हां जहिड़ी शख़्सियत जे हूंदे यज़ीद बि थो हुकूमत करे ऐं मुसलमाननि जी अॻवानी थो करे वग़ैरह वग़ैरह। पोइ इमाम अली मक़ाम जे तरफ़ ख़त जे मथां ख़त लिखियऊं आख़िर इमाम अली मक़ाम जे तरफ़ माण्हू मोकिलियऊं कसम वग़ैरह ॾिनऊं। पोइ एतिरे क़दुरु हुननि चयो त जेकॾहिं तव्हां नथा असां ॾे अचो त क़यामत जे ॾींहुं असां तव्हांजे मथां अल्लाह जल जलालू वटि ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि दाही थींदासीं कि यज़ीद जहिड़ो ज़ालिम बादशाह मुसलमान जे मथां हुकूमत पियो हलाए ऐं मौला हुसैन जहिड़ो आदिल मुनसिफ़ ऐं हुकुमरानी करण जो लाइक़ बि आहे सो असांजे मिंथनि ते बि असां ॾे न आयो तंहिंजे करे माण्हू पिया गुमराह थियनि। पोइ असां तुंहिंजी दाह अल्लाह जी रसूल वटि पहुचाईंदासीं। पोइ हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन उन्हनि जी हुज्जत खे पूरे करण जे लाइ पाण मक्के पाक खां सफ़र फरमाए ऐं कूफे जे तरफ़ रवाना थिया हुआ।
इन्हीं दौरान जॾहिं कूफे जे तरफ़ रवाना थी आहे त उन खां पहिरियां इमाम मुस्लिम साईं खे पाण मोकिलियो हुओ। बहरहाल उनखे ते यज़ीदन पलीदन बेवफ़ाई करे शहीद कराए छॾियो। ज़ाहिरी तरह अहिड़ी ख़बर अञा मके पाक में कान पहुती। इमाम मुस्लिम साईं जो पहिरियों ख़त पहुतो हो त तव्हां पहुची वञो, हिते कूफे जा माण्हू अहल बैतन सां ॾाढो प्यार करे रहिया आहिनि, इलाही माण्हुनि असांजे हथनि ते बैत कई आहे, तव्हांजो इंतज़ारु आहे, तव्हां अचो। हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जन जॾहिं कूफे जे तरफ़ तयारी फरमाई, रवानगी पे फरमाई, तॾहिं मके जे माण्हुनि असाबनि सगोरनि ख़ुसूसियत सां इलाही मना कई हुई त कूफे जा माण्हू तक़रीबन वफ़ादार नथा थियनि, तंहिंजे करे तव्हां ओॾहीं न वञो। अवां जे बाबा साईं सां बि वफ़ादारी कोन कयूं, अवां जे बिरादर साईं सां बि वफ़ादारी कोन कयूं, अवां सां बि वफ़ादारी असांखे नज़र नथी अचे। लेकिन हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जन खे अल्लाह जल जलालहू महबूबन करीमन जे ज़रिए, मुश्किल कुशा जे ज़रिए ऐं इल्म लुदनी जे ज़रिए इमाम अली मक़ाम खे ॼाणाए छॾियो हुओ त शहादत जो आला इनाम मूंखे इन रस्ते सां मिलण वारो आहे। उन इनाम खे हासिल करण जे लाइ हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जन मुख़्तसिर पंहिंजो काफ़िलो वरितो ऐं मके पाक मंझां रवानगी फरमायूं। हज जो महीनो हुओ, हर तरफ़ खां माण्हू हज अदा करण जे लाइ इहराम ॿधियो, लब्बैकूं पढ़ंदा काबे करीम में अचनि पिया, पर हज़रत इमाम अली मक़ाम उन्हें काबे जे वेझो रहण वारा पंहिंजे कुर्ब ऐं शहादत जो इहराम ॿधी डायरेक्ट अल्लाह के लब्बैक जी करबला जे तरफ़ वञी रहिया हुआ। हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन आॾो मके पाक जे जबलनि ताईं माण्हू ईंदा रहिया, बार बार अर्ज़ कंदा रहिया त क़िबला साईं अवां जो वञण मुनासिब नथो थिए, अवां ओॾां न वञो। लेकिन हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन फरमाइनि पिया, जेको अल्लाह मुंहिंजे लाइ लिखियो आहे सो ई थींदो। मां पंहिंजे रब करीम जल जलालू जी रिज़ा ते राज़ी आहियां। मां हक़ खे बुलंद करण जे लाइ, अल्लाह जे नाले खे बुलंद करण जे लाइ, शरीयत पाक जी सही तस्वीर खे ॾेखारण जे लाइ मां पंहिंजो सफ़र करे रहियो आहियां। मुंहिंजा दोस्तो केतिरनि ई माण्हुनि रोकियो पिए, लेकिन हज़रत इमाम अली मक़ाम जी हर विख करबला मोहल्ला जे तरफ़ आहे। रस्ते सां केतिरा ई हाजी सगोरा मिलनि पिया जेके लब्बैकूं पढ़ंदा मके ॾे अचनि पिया, लेकिन हज़रत इमाम अली मक़ाम पंहिंजे रब खे लब्बैक चवंदा अॻिते विख वधाईंदा वञनि पिया। करबला पाक में पहुची विया आहिनि। मुंहिंजा दोस्त जॾहिं उते पहुता आहिनि, पुछनि पिया त हिन जाइ जो नालो छा आहे, हिन जॻह जो नालो छा आहे। माण्हुनि ॿुधायो त साईं जा केतिरा ई नाला आहिनि, पर ख़ुसूसीअ सां हिन जाइ खे करबो बला चयो वेंदो आहे। मुसीबत ऐं ॾुख वारी जाइ जो नालो आहे। हिते को बि घर नथो आबाद थिए। हज़रत इमाम अली मक़ाम साईं जीअं जो ॿुधो आहे, पाण पंहिंजे साथियुनि खे फरमायो, ओ मुंहिंजा साथियो, पंहिंजा उठ हिते वेहारियो, पंहिंजो लश्कर हिते झुकायो, हिते ई ख़ीमा खोड़ियो, इहा ई असांजी जाइ आहे, हिते ई असां रहंदासीं। माण्हुनि अर्ज़ कयो त क़िबला हिते को बि शहर न आहे, सुहिणा हिते तकलीफ़ ऐं ॾुख वारी जाइ आहे। पाणी बि तां परे आहे, फुरात कुझु परे मुफ़ासिले ते आहे। सुहिणा हिन जाइ ते कीअं असां रहंदासीं। हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जन फरमाइनि पिया,
मूं नालो ॿुधो आहे करबला पाक जो, ही उहा ई करबला आहे जेका नाना नबी साईं मूंखे निर्णय लाकुर कन में ॿुधाए छॾी हुई। हजरत इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जन पंहिंजे साथियुनि खे हुकुम फरमायो, इते रहो, इन्ही जाइ ते पंहिंजा खीमा लॻायो, जीअं जो रंबा ज़मीन में हया वञनि पिया। पहिरियां त मथां मिटी आहे, पोइ सलाह, लेकिन हेठां वॾी रत ई रत ॿाहिरि निकिरी रहियो आहे। अर्ज़ पिया कंद साईं जाइ तां रत निकिरी रहियो आहे, पाण पिया इरशाद फरमाई त बा ही ज़मीन रत ई घुरी रही आहे, ॾाढी प्यासी आहे खून जी। कई खून हिन घुरिया आहिनि, आख़िरी खून हुसैन जो आहे, पोइ ही ज़मीन ढापजी वेंदी, ख़ामोश थी वेंदी। छो त मां ज़मीन खे पंहिंजो खून पीआरियां। हजरत इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जन ॿी तारीख़ मुहर्रम शरीफ़ जी अची पहुता। खीमा हया विया आहिनि। हेॾा यज़ीद ने पंहिंजो लश्कर मोकिलियो आहे इब्न सअद जी अॻवानी में। इब्न सअद वरी हुर खे मोकिलियो आहे 500 माण्हू ॾेई करे हुसैन जो ख़्यालु रखजांइ, काॾे वञे न, इते ई मौजूद हुजे। हुर चौधारी पंहिंजो लश्कर फेराए छॾियो, घेरो ॾियारे छॾियो आहे, क़िबला तव्हांखे इते ई रहणो आहे। हज़रत इमाम अली मकाम रही पिया। हज़रत इमाम अली मकाम वटि रात जो मुंदह में हुर हली आयो आहे, रोए बि पियो, कदम बि चुमे पियो, अर्ज़ बि करे पियो। क़िबला लॻे थो त यज़ीदी तव्हांजे खून जा प्यासी आहिनि। मुंहिंजे दिलि जे अंदरि अहल बैत जी मुहबत आहे। मां उन्हनि जो सिपाही आहियां, पर तव्हां सां ख़ैर ख़्वाह थी रहंदुसि। तव्हांजे दरवाज़े सां गद्दारी मूंखां कान थी सघंदी। सोना अॼु पंहिंजो लश्कर मां 3 पासा करे थो छॾियां। हिकिड़ो पासो मां ख़ाली करे थो छॾियां। राति जो पंहिंजा लश्कर वठी करे सामान खयो, निकिता, हलिया वञो। सॼी राति तव्हांजो असां पीछो कोन कंदासीं, हिमत करे हलिया वञो। हज़रत इमाम अली मकाम खे सभिनी साथियुनि जॾहिं इहा ई सलाह ॾिनी आहे। इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जन साथियुनि जी सलाह ते लश्कर खे तयार करे निकिरी पिया। पूरी राति सफ़र कंदा रहिया, सफ़र कंदा रहिया, सफ़र कंदा रहिया। सुबुह जो टाइम थियो आहे, अज़ान चई वई आहे, निमाज़ फजर जी अदा कई वई आहे। मौला हुसैन अली मकाम दुआ पूरी फरमाई आहे। साथी पिया चवंद क़िबला काथे पहुता आहियो? पाण फरमाए त बा नज़र कयो। साथी चवंद क़िबला साईं ईअं तो महसूस थिए जंहिं जाइ तां हलिया आहियूं उन ई जाइ ते निमाज़ पढ़ी रहिया आहियूं। सॼी राति सफ़र कयो अथऊं। बेटा सरकार से फरमाए तो तोड़े हली तकड़ो, तोड़े हली विख लेखे मझा लिख लहे की न लतीफ चवे। सॼी राति सफ़र कयो वियो आहे, लेकिन करबला जी ज़मीन नथी छॾे त मौला हुसैन अली मकाम मूं वटि ई रहनि। इमाम अली मकाम साथियुनि खे फरमाए त बा वरी पंहिंजा खीमा संभालियो। 7 तारीख़ ते पाणी बंदि कयो वियो। फुरात खां पाणी खणण वेंदा हुआ, छो जो करबला मुअल्ला में जेको रंबो हयो वञे पियो त रत ई ॿाहिरि निकिरे पियो। परे वेंदा फुरात खां पाणी खणण जे लाइ। 7 तारीख़ ते फुरात ते पहरा लॻी विया त हुसैन अली मकाम जो पाणी बंदि कयो वञे। मन तकलीफ़ थिएसि, उञ लॻेसि, परेशान थिए।
को परेशानी जे करे यजीद जी बैयत मनी वठे इन पलीतन के खबर ना है तो हुसैन आली मकाम के जमन साणी मदीने वाले घोट पंजी जुबान चुसाई आहे। हजरत इमाम अली मकाम रजी अल्लाह ताला अन्हु जो पानी बंद थियो 7 तारीख थी वई 8 तारीख थी वई 9 तारीख थी वई मुसलसल पानी जी परेशानी आ उन भी आहे नरड़ा नरड़ा बचड़ा है खीर पियन जड़ा बचड़ा है पानी जो बंद थी वो आ खाधो बंद थी वो थन में खीर ना है नरड़ा शहजादा रोई रहा है अहल बेत परेशान है मौला हुसैन अली मकाम हमेशा सब्र जी तलकीन फरमाए रहा है। 9 तारीख का ट्रिपहरी की नमाज पढ़ी वैया ट्रिपहरी की नमाज पढ़ने का बाद हजरत इमाम हुसैन अली मकाम उन्हीं जाई ते मुसल्ले ते मुराकबे में वेही वैया मुराकबे में बैठा मुराकबे में दिसन पिया तो मदीने वाला घोट सामू पहुंची वैया हजरत इमाम हुसैन अली मकाम सजो करबला जो वाक्यो पेश करे रहा है। बाबा मदीने मां आयासी मगे पाक मां आयासी करबला पाक में असा के काबू कयो वयो आ घेरो रखियो वयो आ पानी असा जो बंद कयो वयो आ बाबा मां तो पानी का पानी बर्दाश्त करे तो वञा अली असगर जी उन मुखा नथी बर्दाश्त थिए सजन सुखीना जी उन नथी बर्दाश्त थिए नरड़ा मासूम बचड़ा पानी जे लाए जमीन ते खुरड़ियों हणी रहा है। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन भागुर पाए पेशानी चुमन पिया लबन मुबारकन के चुमियूं पिया जंत हुसैन पानी का बड़ी गाल ना है तुझो नानो नबी जे इशारो करे तो जमीन मजा भी पानी जा फुहारा निकरी पौंदा आसमान ता भी बरसात वसी पवंदी मलाइका कौसर जा पानी खड़ी तुझे दरवाजे ते पहुंची वीदा पर हुसैन सब्र जो वक्त है अल्लाह जल जलालू अज मुझे घराने जूं वफायूं आज़माए रहियो आहे अज अल्लाह जल जलालू इम्तिहान वठी रहियो आहे हुसैन इम्तिहान जो वक्त आहे इम्तिहान जो ॾींहं पूरा थी विया आहिनि हिकिड़ी राति रुगो पूरी थिए सुबुह जो मां पंहिंजे हथनि सां चंड जा जाम प्यारी थो सारे सब्र करे ॾेखार चाहे हेॾा ख्वाब में ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि ओचितो कननि जे मथां घोड़नि जी टाप अचे पई आहे यज़ीदी पंहिंजो लश्कर काहे ड्रोड़ंदा ड्रोड़ंदा इमाम अली मकाम जे ख़ीमनि जे तरफ़ पिया अचनि अहल बैतन जे घर जे अंदर भॼ ड्रोड़ पइजी वई आहे त यज़ीदी अची रहिया आहिनि अदा हुसैन खे इतला कयो बीबी साहिब ख़ीमे जे दरवाज़े ते पर्दे जे पोयां बीही करे हुसैन अली मकाम खे पुकारूं कयूं सॾ कया मौला हुसैन अली मकाम मुराकबे का सिर मुबारक मथे कयो हेॾा भेण सॾ करे रही आहे हेॾा हज़रत अब्बास डोड़ंदो बि थो अचे ए भाउ ही छा ख्याल आ छा हाल आ यज़ीदी पंहिंजो लश्कर काढो बि था अचनि मौला हुसैन अली मकाम जे लबन मुबारक जे मथां मुर्क जारी आहे अदा ॾींहं पूरा थी विया
आओ अदा तव्हां त मुर्की रहिया आहियो पर हक़ीक़त ॿुधायो अदा हिन यज़ीदनि वटि वञी हिननि खे चओ कहिड़े इरादे सां अची रहिया आहियो जेकॾहिं जंग जेकॾहिं बैयत जी ॻाल्हि आहे त हुसैन पहिरां ॾींहुं बि जवाबु ॾिनो त अॼु बि जवाबु आहे छा बि थी पवे मां यज़ीद जी बैयत कोन कंदुसि पर जेकॾहिं जंग जी ॻाल्हि आहे त पोइ इन्हनि खे चओ त हिकिड़ी राति अॼोकी असांखे मोहलत ॾियनि तां त असां राति सॼी राति अल्लाह जी इबादत बि कयूं रब जे क़ुरान जूं ठाहे ठाहे लोलियूं बि ॾियूं अहल बैतन खे के वसियतूं बि करणियूं आहिनि नसीहतूं बि करणियूं आहिनि ज़ैनुल आबिदीन खे बाबा जी अमानत बि पहुचाइणी आहे हिकिड़ी राति मोहलत ॾियनि असांजो मुहर्रम जो ॾहों बि पूरो थी वञे सुभाणे जुमे जो ॾींहुं आहे जुमो मोमिननि जी ईद बि आहे हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जन सब्र जी भी तलकीन फरमाइनि पिया हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जन उन्हनि वटि विया जीअं जो हज़रत अब्बास वञनि पिया त पोयां हज़रत इमाम अली मक़ाम हज़रत हबीब बिन मुज़ाहिर खे उथारियो हज़रत ज़ुबैर साईं खे उथारियो पाण इरशाद फरमाए तव्हां वॾी उमिरि जा आहियो काल खे सम्झण वारा आहियो अब्बास नंढी उमिरि जो आहे जज़्बे ऐं जोश वारो आहे मतां हुते ॻाल्हियूं तेज़ थी वञनि अब्बास जंग न छेड़े ॾिए तव्हां पोयां वञिजो तलकीन कजो सब्र जी अब्बास खे तलकीन कजो मुंहिंजे दिलबर भाउ खे वापसि वठी अचिजो जो सुभाणे अब्बास खे ई मुंहिंजो अलम खणणो आहे बचड़नि खे पाणी पीआरण वारी ड्यूटी अब्बास खे ई करणी आहे हज़रत अब्बास हुते भैया यज़ीदी पिया चवनि असां बैयत वठण कोन आया आहियूं विढ़ण जे लाइ आया आहियूं हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जन इमाम अली मक़ाम जो पैगाम पहुचायो हिकिड़ी अॼोकी राति असांखे मोहलत ॾियो लेकिन यज़ीदी न पिया मञनि हज़रत अब्बास जज़्बे में अची विया त ॿई संदन साथी साम्हूं अची विया हज़रत अब्बास खे थधो करे वापसि मोटायो पिया अचनि उन्हनि बि चयो त ठीकु आहे हिकिड़ी राति असां मोहलत ॾियूं था हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन खे जॾहिं पुकाल पहुचाई वई इमाम अली मक़ाम इशा जी नमाज़ पढ़ाई उन्ही खां बाद सभिनी साथियुनि खे गॾु कयो आहे सभिनी साथियुनि खे सब्र जी बि तलकीन कई आहे हक़ जी बि तलकीन कई आहे इरशाद फरमाइनि पिया त अॼु ज़मीन जे मथां आसमान जे हेठां मुंहिंजे साथियुनि खां भलो कंहिंजो साथी कोन हूंदो जहिड़ी मूं साण तव्हां वफ़ादारी कई आहे केरु अहिड़ी कंहिंसां वफ़ादारी कंदो ॾुखनि में वफ़ादारी बुखनि में वफ़ादारी तकलीफ़नि में वफ़ादारी अॼु मौत जे मुंहं में बि मूंसां वफ़ादारी करे रहिया आहियो तव्हांजो मां शुक्र अदा करे रहियो आहियां लेकिन हिकिड़ी तव्हांखे सलाह थो ॾियां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे थो ॿुधायां पोइ राति थिए चंड लही वेंदो ऊंद थी वेंदी मां तव्हांखे इजाज़त थो ॾियां त तव्हां मुंहिंजा केर बि वापसि वञणु चाहे त इजाज़त आहे वापसि पंहिंजे वतन ते हलिया वञो मां वापसि वञण वारो कोन आहियां यज़ीदी मुंहिंजे खून जा प्यासी आहिनि मूंखे शहीद करण खां बाद कंहिंखे शहीद वरी कोन कंदा तंहिंजे करे मां तव्हांखे इजाज़त थो ॾियां हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ॻाल्हि जॾहिं संदनि साथियुनि ॿुधी आहे जेके पहिरियां रोइनि पिया हाणे रोअण बंदि थी वियो आहे वॾी हिम्मत सां पिया अर्ज़ु कनि त क़िबला छा असां इन्ही जे लाइ वापसि मोटी वञूं जो पंहिंजे इमाम पंहिंजे रहबर
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुल्हन जे सुवार के करबला में अकेलो शहीद कराए। असां पंहिंजे बचन साण वञी ख़ुशि थियूं। कहिड़ो कंध खणी करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं वञी वेंदासीं, कहिड़ो कंध खणी रब खे क़यामत में जवाब ॾींदासीं। हजरत इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जन पंहिंजे साथियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, इरशाद फरमायाऊं, छा तव्हांजो ख्याल ऐं इरादो आहे? अर्ज़ पिया कनि त क़िबला साईं, जीअं जो तव्हां साण गॾु आया आहियूं अवां साण निभाईंदासीं। पहिरियां पंहिंजा सिर तव्हांजे आॾो कुर्बान कंदासीं, उन खां बाद जेको कुझु अल्लाह जल जलालू कयो आहे असां ईअं वापसि पोइते कोन मोटी वेंदासीं। हज़रत इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जन सभिनी साथियुनि खे इरशाद फरमायो त पंहिंजो सिर मथे कयो। जीअं जो मथे पंहिंजा सिर कयूं, हिजाब ख़तम थी विया आहिनि, आसमाननि खां साथियुनि जी नज़र मथे हली वई आहे। सते आसमान खां बि नज़र किरास करे जन्नत जे महलातन ते नज़र पइजी वई आहे। हज़रत इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जन हिकिड़े हिकिड़े साथी जो नालो वठंदा फरमाईंदा बि आहे, ओ साथी मुंहिंजा ही जाइ तुंहिंजी आहे, ही महल तुंहिंजो आहे, ही बंगलो तुंहिंजो आहे, ही महलात तुंहिंजी आहे। हिकिड़े हिकिड़े खे पाण महल ॾेखारियो, पाण फरमाए त तव्हां अल्लाह जी रज़ा ते राज़ी थिया आहियो, मूं साण तव्हां वफ़ादारी कई आहे त अल्लाह ताला तव्हांखे जहिड़े ई जन्नत में जायूं ॾेखारियूं आहिनि। हजरत इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जन बाकी सॼी रात अल्लाह जी रिज़ा में, इबादत में, निमाज में, साथियुनि खे तलकीन में गुज़ारी आहे। त फ़कीरो दरवेशो असांखे बि खपे इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी ज़िंदगी पाक जो मुताले करे ऐं उतां पंहिंजे सुधरण जी कोशिश कयूं ऐं अल्लाह जल जलालू जी इबादत में राज़ी रहूं, सोने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ते अमल कयूं। हजरत इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जे इस्तिकामत जो मिसाल दुनिया जे अंदर कायम फरमायो। बेशक हुसैन जहिड़ो को भी कोन बाद में थींदो, लेकिन इमाम पाक ही असांखे सेखारण जे लाइ त कहिड़ो बि वक़्तु अचे, मुश्किल अचे, मुसीबत अचे, लेकिन सोने महबूब जा उम्मतियो इस्तक़लाल ऐं इस्तक़ामत खां तव्हां कम वठिजो, मज़बूत थी बीहिजो, पोइ अल्लाह तव्हांजी मदद कंदो। भला जेकॾहिं हक़ जे मथां तव्हांजो सिर हलियो बि वियो, पोइ रहंदी दुनिया ताईं ऐं आख़िरत में शान बुलंद हूंदो त हक़ वारनि जो ई शान बुलंद हूंदो। हक वारन जो ही शान बुलंद हूंदो। यजीद के बादशाही हुई, यजीद के लश्कर भी हो, यजीद जो औलाद भी हो, यजीद जो कबीलो भी वडो हो, यजीद के जो मिल्कियत भी हुई, यजीद वट हथियार भी हुआ, यजीद वट माण्हू भी हुआ, उनकी बादशाही हुई, उन वट तख्त हुओ, उन जेको कुछ ही इमामन पाकन सां जुल्म कयो, पंहिंजे मथां लानत जो तोक विधाई, इहो सब कुछ इन्ही जे लाइ त मुंहिंजी हुकूमत बचे, मुंहिंजो नालो बुलंद थिए। अॼु यजीद जो केर नालो नथो वठे, पर जेकॾहिं केर वठे थो त लानत साण यजीद पलीत जो नालो वठंदो आहे। नालो रहियो त हुसैन आली मकाम जो ई रहियो। हर दिल जे अंदर मौला हुसैन आली मकाम जी मोहब्बत, हर जहन जे अंदर मौला हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जो ख्याल, हर वजूद जे अंदर मौला हुसैन आली मकाम
रदी अल्लाह ताला अन्हु जिनजी मोहब्बत अल्लाह करीम जल जलालू मौला हुसैन अली मकाम जी जो वो मकाम फरमायो वा इंसान हैवान जिन्न पखी हर शे जे अंदर अल्लाह करीम जल जलालू मौला हुसैन जी मोहब्बत रखी छड़ी आहे। इन मोहब्बत में अल्लाह असा के जियारे, इन मोहब्बत में असा जो खात्मो फरमाए। आमीन जो दोस्तों, आमीन जो। ए शहीद करबला तुहदी शहादत खे सलाम। ए शहीद करबला तुहदी शहादत खे सलाम। तो सखावत जा कहियो तेह सखावत के सलाम। ओ तो सखावत जा कहियो तेह सखावत के सलाम। सिर नहीं सजदे अंदर सुरखरू थी सैयदा। सिर नहीं सजदे अंदर सुरखरू थी सैयदा। सिर नहीं सजदे अंदर सुरखरू थी सैयदा। आबदन में तुहजी आला आ इबादत खे सलाम। तो सखावत जा कहिया तेह सखावत खे सलाम। शहीद करबला सभई मूसा शहीद करबला जी दरबार में ही सलाम पेश कयो। ए शहीद करबला तुहजी शहादत खे सलाम। ए शहीद करबला तुहजी शहादत खे सलाम। तो सखावत जा कहिया तेह सखावत खे सलाम। शाम जे बाजार में हो सिर संदई से मथा। तो पढ़ो कुरान तुहजी आकिरात खे सलाम। तो पढ़ो कुरान तुहजी आकिरात खे सलाम। तो सखावत जा कहिया तेरी सखावत खे सलाम। ए शहीद करबला तुहजी शहादत खे सलाम। ए शहीद करबला तुहजी शहादत खे सलाम। तो सखावत जा कहिया तेरी सखावत खे सलाम। तो बचायो दीन खे ईमान ऐं इस्लाम खे। तो बचायो दीन खे ईमान ऐं इस्लाम खे। तुहजी जुर्रत तुहजी हिश्मत ऐं हिमायत खे सलाम। तुहजी जुर्रत तुहजी हिश्मत ऐं हिमायत खे सलाम। तो सखावत जा कहिया तेह सखावत खे सलाम। ओ ए शहीद करबला तुहजी शहादत खे सलाम। ए शहीद करबला तुहजी शहादत खे सलाम।
तो सखावत जात इया ती सखावत खे सलाम। पार तू तो खे प्यारा हिन जमायत जो हुजन। पार तू तो खे प्यारा हिन जमायत जो हुजन। तुझे बचड़न जान सारन ऐं जमायत खे सलाम। तुझे बचड़न जान सारन ऐं जमायत खे सलाम। तो सखावत जा गई याद है सखावत खे सलाम। जाओगे शहीद करबला तुझी शहादत खे सलाम। तो सखावत जा गई याद ती सखावत खे सलाम। जान जिंद कुर्बान तोता आ गई खादम खलील। जान जिंद कुर्बान तोता आ गई खादम खलील। कर शफात तू असांजी तुझी शफात खे सलाम। जा सखावत तो कई आओ सखावत खे सलाम। ए शहीद करबला तुझी शहादत खे सलाम। ए शहीद करबला तुझी शहादत खे सलाम। तो सखावत जा कई आओ सखावत खे सलाम। तो सखावत जा कई आओ सखावत खे सलाम। सुभान अल्लाह। नारे तकबीर। हथ मथे करे झूमी जो नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, दरबार आलिया वियर शरीफ, शान अहल बैत। मुझो इरादो बाकायदे अज करबला मोहल्ला के बयान करण जो हुओ। तो मां करबला पाक जा उहे मनाज़िर बयान कया। लेकिन अले छो शायद हाणे उम्र चढ़ी वई आहे, अगे जवानी हुई। इश्क जूं सटूं बर्दाश्त थी वेंदियूं हुयूं। आवाज़ में लचक न ईंदी हुई। किसो बयान कंदो वेंदो हुउसि, सोने भेटाई सॼा बेत ॾींदो वेंदो हुउसि। जमायत फतकंदी रहंदी हुई, बयान कंदो वेंदो हुउसि। लेकिन हाणे बयान खां पहिरियां रुगो ज़हन में थी ॻाल्हि अचे त छो रोई थी ॻे, ज़बान साथ छॾे थी वञे। जान में वह ताकत न रही सकी जो हाणे बर्दाश्त थी सके। तंहिंजे करे हाणे पाण भी कोशिश कंदो आहियां त हरू भरू अहिड़ो बयान न कयां। लेकिन ही पुराना प्यासी फ़कीर मोहब्बत वारा जिन उहे वाइज़ ॿुधा, जिन खे उहा तड़प साॻी सीने जे अंदरि मौजूद। पर मूंखे माफ़ कजो, मूं में उहा हाणे ताक़त कान्हे जो मां ईअं बयान करे सघां जीअं अॻे मां बयान करे वेंदो हुउसि। अलाह पोयनि खे तौफ़ीक़ ॾे, पोयां अचनि वरी तव्हां जूं असां जूं दिलियूं ईअं ठारिनि, ईअं मोहब्बत सां बयान कनि, मौला हुसैन जे इश्क में बयान कनि। असां जूं जानूं, असांजा बच्चा मौला हुसैन जे नाले ते ई कुर्बान। शान उनजी मोहब्बत अल्लाह सुब्हानहू व तआला असांजे दिलनि जे अंदरि हमेशह क़ाइम रखे, उन सां प्यार नसीब फरमाए।
उनके तरीके ते अमल जी तौफीक अता फरमाए। दरबार आलिया वीहर शरीफ के फैज के हमेशा जारी है सारी फरमाए। अल्लाह करीम जल जलालु सभिनी आयल जूं उम्मीदूं पूरियूं फरमाए। परे परे का दोस्त आया हो कराची का वठी करे सिंध के आखिरी छेड़े ताईं हर इलाइकन का दोस्त आया नीते प्यार ई मोहब्बत में। तो भलारी रात आ जुमे की रात भी आहे, 10 मुहर्रम लहराम की रात भी आहे। मुर्शिदी दरबार ते वींदासीं, जिक्र हुसैन थी जो हुसैन पाक की पूरी तवज्जो भी हर शरीफ जे थी। हुसैन पाक के नाना साईं जी हुसैन पाक के बाबा साईं जी तवज्जो थी। जे अल्लाह के प्यारे के याद कयो वींदो आ, असांजो तो अकीदो आ मुर्शिद के याद कंदा तो मुर्शिद ओडी मल साणी थी वींदो आ। सोने दस्तगीर के याद कंदा आहियूं तो हे साणी थी वींदा अल्लाह जो हुक्म सां। छा हुसैन पाक अल्लाह या ताकत ॾिनी आहे हुजत जिंदगी जो जिंदा हुजण जो क़ुरान भी ऐलान करे थो छॾे त बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। वो जिंदा है, जिंदा तव्हांखे हुनजी ज़िंदगी जी ख़बर ही ना है त कीअं शहीद जिंदा है। हुसैन जिंदा है, पंहिंजे चाहींदड़नि सां प्यार करे रहियो आहे। पर जॾहिं पंहिंजे चाहींदड़नि में हेड़ी जमायत फ़क़ीरानी ॾिसे थो जंहिंजे चेहरनि ते सुवारियूं हूंदियूं आहिनि, जंहिंजे जिस्मनि ते नबी जूं सुन्नतूं सजायल हूंदियूं आहिनि, जंहिंजे सीननि जे अंदरि इश्क़ रसूल याद इलाही हूंदी आहे, त उन्हनि सां हुसैन आली मक़ाम अञा वधीक प्यार फरमाईंदा। फ़क़ीरो हुसैन असांजो आहे, असां हुसैन आली मक़ाम जा उन हुसैन सां प्यार कयो, उन्ही सां मोहब्बत कयो, पंहिंजी ज़िंदगी उन्हनि जे हवाले उन्हनि जे तरीक़े ते अमल कयो। हर वक्त रब करीम की याद में मौला हुसैन रहिया, आखिरी दम ताईं भी दिल में तो अल्लाह, जुबान ते भी अल्लाह, ज़हन में भी अल्लाह, पर जुबान ते रब जे कुरान जूं लोलियूं भी जारी लॻियूं पयूं आहिनि ऐं कॾो कॾ ॾेखारे भी रहिया आहिनि त अहिड़े हाल में जॾहिं मथां मौत ईंदो आहे माण्हू खां बचा विसरी ॾींदा आहिनि। मूंखां सभु कुझु विसरी त सघे थो पर रब जी नमाज़ नथी विसरी सघे। सुभान अल्लाह से नमाज जी पाबंदी नसीब फरमाए। जेकी वेझे परे खाया सभिनि जूं उम्मीदूं पूरियूं फरमाए। अल्लाह जल जलालू सभिनी आयलनि जे दिल जा नेक मक़ासिद पूरा फरमाए ऐं असां सभिनी खे इस्लामी ज़िंदगी ऐं ईमान वारो मौत नसीब फरमाए। क़यामत जे ॾींहुं मौला हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे झंडे हेठां कठे फरमाए। रब्बुल आलमीन मुंहिंजो थोरो चवण ऐं सॼी जमाए जो अचण ॿुधण ॿुधाइण पंहिंजी बारगाह में क़बूल और मक़बूल फरमाए। व आख़िर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। गर्मी की शिद्दत ज़रूर आहे लेकिन थोड़ी देर वेहो जे ज़िक्र हुसैन कयो अथऊं तीअं अल्लाह जल जलालू जो भी थोड़ो असां ज़िक्र गॾिजी कंदासीं। उथे केर न वेहो ऐं पंहिंजो बल्हाए उथो। रब करीम जल जलालू जो थोड़ी देर असां गॾिजी ज़िक्र कंदासीं। रब्बुल आलमीन